डिपले में मशहूर फनकार मिस्री डिपलाई जी वरसी मल्हाई वई, जंहिंमें शाइरनि, फनकारनि, सहाफ़ियनि ऐं अदीबनि वॾे अघ में शिरकत कई। वरसी तक़रीब खे ख़िताब कंदे समाजी अॻवान लाल बजीर, सिद्दीक़ उर्फ कादू लंघो, बिलावल बजीर ऐं ॿियनि जो चवणु हो त मिस्री डिपलाई डिपले जो नालो दुनिया में रोशन करायो। हुननि वधीक चयो त मिस्री डिपलाई जहिड़ा माण्हू तारीख़ में कॾहिं कॾहिं पैदा थींदा आहिनि। मिस्री डिपलाई जेकॾहिं असां नज़र विझंदासीं त हिकिड़ो पाण त पितकुड़ो माण्हू हो, ज़रे जेतिरो माण्हू हो, ग़रीब जे घर में जनमु वठणु ऐं काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जनमु वठण खां पोइ उते ई दफ़न थी विया हलिया, कॾहिं नालो बि कोन ॿुधोसीं। पर ग़रीब जे खां झोपड़ी में जनमु वठे ऐं हिकिड़े सिज वांगुरु चमके, इहा एज़ाज़ को मामूली एज़ाज़ न आहे। तक़रीब खे डॉक्टर अला ॾिनो, इमरान बागी, मिस्री डिपलाई जे फर्ज़ंद अज़ीज़ डिपलाई ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। धरती मूं तुंहिंजा धिंग ॾिठा, लोहे सां लोहियल तिन जा लिंग ॾिठा, विढ़ंदे विढ़ंदे जान ॾिनी से वारा वीर वॼाए विया। के माण्हू तारीख़ थियनि था, के माण्हू तारीख़ थियनि था, इन घायल धरती जे सीने जी अहिड़ी गहरी चीख थियनि था जा हर कंहिंखे जाॻाए थी ऐं हिन दुनिया खे बदिलाए थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।